जेके दोस्त सिलेक्ट कया सिलेक्ट आहे इलेक्शन आहे सिलेक्ट आहे पर जनरल काउंसिल जी मंज़ूरीअ सां अच्छा तो नालो लाइन सां बीहंदो वेंदो असीं दोस्त मुंहिंजो ॾिसी सघनि तारीफ़ न थी सघे पहिरियां मां गुज़ारिश कंदुसि इमरान अहमद खान जूणेजा साहिब खे तो साम्हूं अचे ऐं उनखे मर्कज़ी सदर जो अॼु हलफ़ इमरान खान जूणेजा अॼु खां पोइ नवंबर 26 ताईं ही तंज़ीम जो मर्कज़ी सदर आहे उनखां पोइ दोस्त ऐं मूंखे चयो अची त सीनियर नायब सदर हिकिड़ो थियो घुरिजे खणा न पर दा मुंहिंजा उहो दोस्त नालो कोन थो खणा इमरान जे अचण सां इमरान जी पूरी टीम आई हाणे कंहिंखे राज़ी कयूं कंहिंखे नाराज़ कयूं इन करे हिन जी इमरान जी महिनत जी ख़ुशी में सीनियर नायब सदर जी बदिले खणी छॾी जीअं कमु थिए नवंबर 2026 खां पोइ सीनियर नायब सदर हिकिड़ो ॿियो सीनियर नायब सदर साईं असांजो अनीस अहमद खान महर साहिबु स्टेज ते अचे ॾाढो पुराणो साथी आहे ऐं वॾो कमु कंदड़ दोस्त आहे उहो स्टेज ते अचे हाफ़िज़ क़ुरान बि आहे मौलवी बि आहे दर्स बि ॾींदो आहे सखर खां बिरान थो करे ॿियो मुंहिंजो ख़ासि दोस्त जेको जंहिं वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे तंज़ीम जे सेक्रेटरी जनरल छॾी साईं मोहम्मद खान जूणेजा मोहम्मद खान लाका साहब तोखे बि सलाम मोहम्मद खान लाके साहब गुज़ारिश कंदो सीनियर नायब सदर उहो स्टेज ते अचे त हलफ़ खणाए सघो उनखां पोइ ॿियो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे चर्चा बि कंदो आहे भोगाई बि आहे पर सुठो माण्हू बि आहे टोपी हिकिड़ी मां चई मां ॾिजां पर वॾी न ई कोन अब्दुल शकूर पहाड़ साहब खे गुज़ारिश आहे उहो बि सीनियर नायब सदर हथ स्टेज ते अचे या अचे स्टेज टोपी न खणी आयो कंजूस आहे उनखां पोइ असांजो नायब सदर आहे मौलवी साहब ॾाढो क़ाबिल माण्हू आहे सुठो माण्हू आहे साईं राशिद अली भुट्टो साहब उनखे बि गुज़ारिश आहे उहो स्टेज ते नायब सदर जी हैसियत सां ॿी मुंहिंजी पुराणी साथी बि आहे पुराणी खे न चवां नौजवान आहे पर पुराणो लफ़्ज़ निकिरी वियो पुराणा असां आहियूं हू नौजवान आहे त हिकिड़ी हुन में ॻाल्हि आहे का भी किथे भी पूरी सिंध में मीटिंग घुसाईंदी न आहे मीटिंग में ईंदी आहे मैडम जे नाले सां पुकारियोसि थो मैडम मुसरत शाहीन साहिबा स्टेज ते अचे नायब सदर जी हैसियत उनखां पोइ पुराणो दोस्त पुराणो साथी कम केतिरा कया अथई तंज़ीम जा उन ॾे कोन था वञूं बहरहाल पुराणो साथी पुराणो दोस्त आहे ऐं तंज़ीम जी हिकिड़ी जाइ ते बीठो आहे पेटे अरब या ॿियनि तंज़ीमुनि वॾा वस कया पर हीउ शख़्स टुटियो न इन करे मां उनखे बि सॾु कंदुसि मोहतरम राजा ख़ालिद हुसैन जदोई सेक्रेटरी जनरल मर्कज़ी स्टेट ते राजा ख़ालिद हुसैन जदोई उनखां पोइ मां डिप्टी सेक्रेटरी जनरल लाइ तमामु बहितरीन दोस्त अबड़ा क़ौम जो अॻवान बि आहे साईं असांजो गुलाम मुस्तफ़ा अबड़ो साहब उनखे गुज़ारिश आहे डिप्टी सेक्रेटरी जी हैसियत सां उनखां पोइ डिप्टी सेक्रेटरी फीमेल लाइ शाहबाज़ हाजीअ खे जो उहिदो कयो अथई मुसरत रफ़ीक सूरो साहिबा उनखे बि गुज़ारिश आहे उनखां पोइ जॉइंट सेक्रेटरी लाइ सैयद रज़ा मोहम्मद शाह खे गुज़ारिश आहे
वो भी स्टेज ते अचे असीं हुनखे हेल्प करे सघूं। जॉइंट सेक्रेटरी फीमेल लाइ शाज़िया शेख साहब खे गुज़ारिश आहे उहा बि स्टेज ते अचे। शाज़िया शेख साहब हाणे नंढा मैंने खे घणो कोन थो करां त मुंहिंजे अची वञण सां त वक़्तु त हिन कम खां मां मालूमात हाणे अचे थो असांजो पुराणो दोस्त हर मीटिंग अटेंड करण वारो दूर दराज इलाइक़े खां राब्ता सेक्रेटरी लाइ साईं अख्तर आराई साहब खे गुज़ारिश आहे जेको ॿार खां केठो लिखा आयो आहे साईं अख्तर साईं आराई साहब उहो बि स्टेज ते अची। उनखां पोइ तमामु क़ाबिल महिनती असांजी कारवाई हलाईंदड़ मां मीटिंग जी हलाईंदड़ मां सुठो तजुर्बो रखंदड़ साईं अब्दुल कयूम दायो साहब खे गुज़ारिश आहे जेको प्रेस सेक्रेटरी आहे तंज़ीम जो उहो बि स्टेज ते अचे ऐं जीअं उनखां पोइ तमामु सुठो इंसानु पढ़ियो लिखियो इंजीनियर आहे पी थियो अथसि क़ाबिल माण्हू आहे अखर तमामु बहितरीन ऐं रिकॉर्ड ठाहींदड़ में माहिर साईं अयाज़ खान जतोई साहब खे गुज़ारिश आहे जेको ऑफिस सेक्रेटरी आहे उहो ऑफिस सेक्रेटरी हैसियत सां अयाज़ जतोई साहब साईं ताड़ियूं वॼायो छो भाउ मूंखे बि लॻी यार। उनखां पोइ मां सरपरस्ती आला ऐं बानी सां गॾो गॾु मरकज़ी मेंबर बि आहियां ऐं मरकज़ी मेंबर सिर्फ़ु इन करे आहियां त दोस्तनि जी रहनुमाई करे सघां उन्हनि खे सलाह मशवरा ॾेई सघां मां बि उन में बि शामिलु आहियां। उनखां पोइ ॿियो दोस्त आहे असांजो पुराणो मोहम्मद कासिम पठान साहब उहो बि अचे ऐं हिकिड़ो नालो रजीअ मूंखां जेको असांजो ख़ज़ानची आहे अॼु मूंखे पेमेंट बि कंदो इन करे साईं माजिद शाह साहब गुज़ारिश आहे स्टेज ते अचे ऐं अच्छा हुनखां पोइ असांजो मोहम्मद कासिम पठान बि तमामु बहितरीन इंसानु आहे मुंहिंजो एनजी बि घणो वक़्तु रहियो आहे पर हाणे ठही विया आहियूं त हाणे अॻिते ठही विया आहियूं इन करे हाणे ठहंदा ई रहंदासीं। मोहम्मद कासिम पठान असांजो मरकज़ी मेंबर आहे ऐं उनखां पोइ हैदराबाद जो बादशाह सैयद सैफुद्दीन शाह उनखे बि गुज़ारिश आहे त उहो स्टेज ते अचे पंहिंजो मुंहुं ॾेखारे ताकी मोहम्मद कासिम पठान ऐं सैफुद्दीन शाह हलफ़ न खणंदा छो त एग्ज़ीक्यूटिव बॉडी टुटी आहे मैनेजिंग कमेटी न टुटी आहे इन करे साईं गुज़ारिश कराए पोइ मोहम्मद कासिम पठान ऐं साईं पंहिंजी कुर्सियुनि ते वञी वेही साईं हाणे गुज़ारिश आहे उहे साईं वारनि सां तारीफ़ कयो पकड़ो फोटो करो हाणे साईं तव्हां गुरू वियो त मां दोस्तनि खे हर तव्हांजी महिरबानी हाणे अॻिते इहो बि ऐलान थो कयां को बि रिटायर हाणे मेहरान टीचर्स एसोसिएशन में न हूंदो मूं समेत को बि रिटायर शामिल न हूंदो ऐं सभु इन सर्विस वारा माण्हू हूंदा मूंखे जेका पंहिंजी हैसियत बानीअ थी पेटनि उहा बरक़रार बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि असांजे मंशूर ऐं असांजे आइन में इहो ज़रूरु लिखियलु आहे त हिकु या ॿ माण्हू प्राइवेट रजिस्टर्ड स्कूलनि मां उन्हनि खे नुमाइंदगी ॾियणी वरी महिरबानी मुंहिंजी तकरीर जी हाणे हलफ़ ॾिसा दोस्त पंहिंजी जाइ ते बीहनि ऐं कॾहिं आउं चवां हीउ रिकॉर्ड ज़रूरु कजो जॾहिं मां आउं चवां त मां पंहिंजो नालो खणंदुसि सभु दोस्त पंहिंजो नालो खणंदा ऐं मां उहो जेके सरपरस्त चवां थो या दोस्त जेके अॼु मां चाहे उतां ॿुधाया मां उहे पंहिंजे उतां जो बाक़ी अॻिते हलंदासीं आउं मंझार जी
सरपरस्त आला मेहरान टीचर्स एसोसिएशन सिंध हलफ थो खणा त मां मेहरान टीचर एसोसिएशन जा मका ऐं मक़सद गौर सां पढ़िया आहिनि ऐं उन जे आइन सां मुतफ़िक़ हूंदे वफ़ादारी जो कसम थो खणां त तंज़ीम ऐं उस्ताद बिरादरी मफ़ादनि में पंहिंजी टीम सां गॾिजी उन जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदुसि अहिड़ो को बि अमल न कंदुसि जंहिंसां तंज़ीम ऐं उस्तादनि जे मफ़ादनि खे को नुक़सानु पहुचे वक़्तनि खां वक़्तनि मर्कज़ तरफ़ां आयल हुकुमनि ऐं फ़ैसिलनि ते अमल करण जो पाबंद रहंदुसि मुबारक आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे सही करे आख़िरी सेकंड जवाब